मोरू मां अहम ख़बर ॾियूं था। मोरू पुलिस जे ॾोहारियुनि ख़िलाफ़ वॾी कामयाब कार्रवाई। 5 ॾोहारी गिरफ़्तार। ॾोहारियुनि वटां मोरू मां फिर चोरी थियल मोबाइल फ़ोन, सोलर प्लेटूं बिक्री, गैर क़ानूनी पिस्टल हथ करे ॾोहारियुनि ख़िलाफ़ अलॻि अलॻि केस दाख़िल करे छॾिया। उन मौक़े ते DSP मोरो सरदार ख़ान चांडियो SHO मोरो अली अकबर खोखर सां गॾिजी मोरो थाणे ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदी सहाफ़ियुनि खे ॿुधायो त मोरो वधंदड़ ॾोहनि फरुनि चोरियुनि ख़िलाफ़ असां जी पूरी पुलिस टीम शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ ॾोहनि मुग़रबल हर हक़ ॾोहारी मलीर वलद लाल बख़्श लगारी वेठल अली आबाद काज़ी अहमद सलीमान वलद महमद बख़्श लगारी वेठल लग बाजवा पेट्रोल पंप सकरन अब्दुल रज़ाक वलद महमद उमर इख़्शिक वेठल मटियाणी वाजिद वलद सानुल ख़ान लंजार वेठल मिल्क कॉलोनी मोरो अल्ताफ़ हसीन वलद रसूल बख़्श लंजार वेठल मिल्क कॉलोनी मोरो के गिरफ़्तार करे तफ़्तीश दौरान सिंधियुनि निशानदेही ते मोरो शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि तां फिर चोरी जूं 8 मोटरसाइकिलों, फिर जूं 8 मोबाइल फ़ोनूं, चोरी जूं 2 सोलर प्लेटूं, हिकु चोरी जी बिक्री, 4 गैरक़ानूनी पिस्टल बरामद कया विया आहिनि। गिरफ़्तार ॾोहारियुनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ थाणनि ते काफ़ी केस दाख़िल थियल आहिनि। गिरफ़्तार ॾोहारियुनि खे अॼु अदालत पेश कयो वेंदो। रिमांड वठी सिंधियुनि खां वधीक जांच कई वेंदी। DSP सरदार ख़ान चांडियो SHO अली अकबर खोखर वधीक चयो त असांजो अज़म शहरियुनि खे अमन अमान तहफ़ुज़ उन्हनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करणु आहे। ॾोहारियुनि खे कन्हनि बि सूरत में हरगज़ बख़्श न कयो वेंदो हो। केतिरो बि बाइसर छो न हुजनि, ॾोहारी सिर्फ़ ॾोहारी आहे। असां इंशाअल्लाह उन्हनि ख़िलाफ़ अञा वधीक कामयाब कार्रवायूं करे हन शहर खे अमन जो ख़तो बणाईंदासीं।